खैपुर भरिसां यूसी शादी शहीद जे क़दीमी ॻोठ दरिया खान लुंड तबाही मचाईंदड़ बरसात में पहाड़नि मां लहंदड़ नेहनि जे करे घरनि जो पाणी तेज़ वहिकरनि सां ॻोठ में दाख़िल थी वियो। ॻोठ दरिया खान लुंड मुकमल तौर तबाह थी वियो। घर ॾही पट थी विया आहिनि। हिन वक़्त ताईं ॻोठ में 3 खां 5 फुट अंदाज़न पाणी बीठल आहे। ॻोठ दरिया खान लुंड जा माण्हू दरगाह अली अमलदार भरिसां पुराणी भॻल टुटल यूनिवर्सिटी में तरसियल आहिनि। हिननि जी कंहिं बि चूंडियल नुमाइंदे ई न कंहिं आला अमलदारनि समेत मददगार वेलफेयर सार लधी। आख़िर हिननि जी सार केरु लहंदो, अल्लाह साईं जे आसरे वेठल आहिनि। ॻोठाणनि जो इम्तिजाजी मुज़ाहिरो जंहिंजी अॻवानी ग़ुलाम नबी लुंड, शाबे ख़ान, मोहम्मद रमज़ान, मंज़ूर हुसैन लुंड साहिब ख़ान, ग़ुलाम मोहम्मद बख्श, अरबेलो ख़ान, दौलत ख़ान, रजब अली लुंड ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त चूंडियल नुमाइंदड़ इंसानी ख़िदमती इदारनि ऐं DC खैपुर या ॿियनि वस वारनि खां मदद जी पुरज़ोर अपील कई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।